बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हलो तारी ॾिसूं हिन हफ़्ते सितारा तव्हांजे लाइ छा पिया चवनि। नाज़रीन, सिंधी हुजण जे नाते लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा त जीअं हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं आसानीअ सां मौसूल थी सघे। चौथे हिस्से जा 3 सितारा कैप्रिकॉर्न, जदी, एक्यूरस, दिलो, पाइसेस, होत। कैप्रिकॉर्न जदी, तव्हांखे महसूस थी रहियो आहे त मुश्किल हालातूं हली रहियूं आहिनि। जेकॾहिं तव्हां मुस्तक़बिल खे सोचे पाण खे मज़बूत रखंदा त पोइ इंतज़ारु कयो, उहो वक़्तु अचण वारो ई आहे। जेकॾहिं डिप्रेशन जो शिकार महसूस थी रहियो आहे त उन लाइ अहिड़नि माण्हुनि सां वक़्तु गुज़ारियो जंहिं सां मूड बहितर ऐं ख़ुशगवार थी वञे। ॿियो त तव्हां वटि पैसो जाम आहे, ख़ैरात कयो, ॿियनि ते ख़र्च करियो, जंहिंसां अलाह ताला तव्हांजे मसइलनि ऐं परेशानियुनि खे दूरि कंदो। एक्यूरस दिलो, काफ़ी ॾींहंनि खां तमामु घणो दॿाउ पइजी रहियो आहे। पंहिंजे पार्टनर खे सभु ॻाल्हि खुलियल नमूने पेश करियो, क़दम अॻियां रखो, उन लाइ टाइम कढो। तव्हां मसरूफ़ ॾिसी रहिया आहियो ऐं फ़र्ज़ पूरा करे न सघिया आहियो। फ़र्ज़नि जी पूराई जे लाइ वक़्तु कढो, न त हिन हफ़्ते दॿाउ वधी वेंदो ऐं उन मसरूफ़ियत में सिहत खे पिणु नज़रअंदाज़ कंदे ॾिसी रहिया आहियो। ईअं करण सां सिहत ते ख़राबु असर पवंदा। पंहिंजी सिहत जे आराम लाइ वक़्तु कढो ऐं ॿाहिरि वञो, जंहिंसां टेंशन घटिजी वेंदो ऐं हालतूं बहितर थी वेंदियूं। पाइसेस होत, हिन हफ़्ते माण्हुनि खे चई ॾियो, जॉब वारा, घर या ख़ानदानी माण्हू तव्हांखे हिन हफ़्ते ॿुधंदा, तव्हांजी हिन हफ़्ते मदद कंदा ऐं घरेलू कारोबारी हिमायत मिलंदे ॾिसी रही आहे। माली मामला मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। हल करण लाइ महिनत ऐं कोशिश करियो ऐं रुमानी मामलनि में दिलचस्प मुलाक़ातूं हली रहियूं आहिनि, पर पुराणो जेको मुस्तक़िल रोमांस हली रहियो हो उन में मुश्किलातूं अची रहियूं आहिनि।